न्यू सईद आबाद मां ख़बर ॾींदा हाल त पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग हाला जे ज़ेर एहतमाम हाला खां मटियारी ताईं आज़ादी बाइक रैली कढी वई, जंहिंमें सियासी समाजी ऐं शहरनि वॾे अंग में शिरकत कई। रैली जी अॻुवाणी जनरल सेक्रेटरी पाकिस्तान मरकज़ी मुस्लिम लीग ज़िले मटियारी शफ़ी मोहम्मद बिरोई कई। पार्टी जूं अहम शख़्सियतूं तलका सदर अब्दुल हकीम, राहो वली मोहम्मद बिरोई ऐं मीडिया सेक्रेटरी आशिक अली बुखारी पिणु मौजूदु हुआ। आज़ादी जे हिन मौक़े ते शफ़ी मोहम्मद बिरोई ख़ासि पैगाम ॾींदे चयो त असीं अॼु 78 आज़ादी जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। पाकिस्तान जी सलामती लाइ हर क़िस्म जी क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहियूं। दुश्मन कंहिं बि बुल में न रहे, असीं पंहिंजे वतन जी दिफ़ा लाइ हर वक़्तु तयारु आहियूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।